अस्सलाम वालेकुम बेटा, सबक आप तारुफ करायो। Walaikum salam. My name is Bisma Kukar. I study in 8th class. Today our science festival. Our project is natural disaster. अच्छा नहीं कोई डेफिनेशन ॿुधाए व्यूअर्स खे त छा आहे इन डेफिनेशन? नेचुरल डिज़ास्टर त तमामु घणा हूंदा आहिनि, जीअं अर्थक्वेक थियो, स्ट्रॉम थियो, फ्लूड उन्हनि मां पिणु हिकु आहे। ऐं फ्लूड अक्सर करे जेके हूंदा आहिनि ग्लोबल वार्मिंग जी वजह सां ईंदी आहे। छाजे करे पाकिस्तान में तमामु घणा ग्लेशियर्स आहिनि, पूरी दुनिया खां तक़रीबन 700 ग्लेशियर्स आहिनि। ऐं जॾहिं हीट वधंदी आहे त ग्लोबल वार्मिंग वधी वेंदी आहे ऐं उनजी वजह सां जेके ग्लेशियर्स हूंदा आहिनि उहे मेल्ट थींदा आहिनि ऐं ॿोॾि ईंदी आहे। ऐं 2010 में बि ॿोॾि आई हुई ऐं 2022 में बि ॿोॾि आई हुई इन जी वजह सां। अच्छा अॼु के एग्ज़िबिशन खे कीअं पिया ॾिसो? अॼु एग्ज़िबिशन तमामु प्यारो आहे ऐं असां सभिनी स्टूडेंट्स ऐं फ्रेंड्स जेका तमामु घणी महिनत कई आहे ऐं असांजी मैम ज़किया आहिनि उन असांजी तमामु घणी हेल्प कई आहे। जिन ॿियनि स्कूलनि में हिन क़िस्म जा प्रोग्राम न पिया थियनि उन्हनि खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो? असां उन्हनि सभिनी खे इहो पैगाम ॾियणु चाहींदासीं त सभई मिली करे कमु कनि ऐं जेका उन्हनि वटि इम्प्रूवमेंट आहे उन्हनि खे वधीक ॿियनि ताईं शेयर कनि। My name is Zulekha. I study in class 8. Today is our science festival and my project is also and digestive system. What is definition of digestive system? The system of many different organs. They may be necessary and accessory organs, which human digestive system called GIT about 9 m long system. जी बेटा, तो नालो छा है? Assalamu alaikum. My name is Gulam Fatma. I am from class 5th. Today is science festival in our school, Benazir Public High School. So me and team made science project on a start of a meter. अॼु मॉडल पुट तव्हां कहिड़ो ठाहियो आहे? Stage of meter. Matter? What is definition of matter? As we all know, very matter is something having volume and occupies the space. There are 3 stages of matter: number 1 solid, number 2 liquid, number 3 gas. What is the difference between solid and liquid? Solid is types of metal in which particles are closely packed together. It has different shapes, different or तारुफ करायो पंहिंजो। Assalamualaikum. My name is Umerba from class 8. अॼु तव्हां मॉडल कहिड़ो ठाहियो पुट? Digestive system. What is digestive system? So digestive system, the process of many different organs which are may be necessary and accessory. The digestive system called GIT, which is about 9 meter long. अॼु को जेको एग्ज़िबिशन जो ज़बरदस्त प्रोग्राम मुनक़िद कयो आहे बेनज़ीर पब्लिक स्कूल में, इन बारे में छा चवणु चाहींदो? इहो त तमामु बेस्ट आहे, मतिलबु अच्छा ही फर्स्ट टाइम आहे तव्हांजे स्कूल में? लॻो हिन खां अवल बि पहिरियां लॻंदो? फर्स्ट टाइम जी। जी पुट, अॼु तव्हां हिन एग्ज़िबिशन में छा ठाहियो आहे? असां हिन एग्जीक्यूशन में स्केलेटन सिस्टम ठाहियो आहे। स्केलेटन सिस्टम, व्हाट इज द स्केलेटन सिस्टम? स्केलेटन सिस्टम कंसिस्ट ऑफ बोन ऑफ बॉडी। अच्छा ही जेके प्रोग्राम मुनक़िद कया विया आहिनि तव्हांजे स्कूल में, इहो पहिरियों दफ़ो आहे अवल बि तव्हांजे स्कूल में प्रोग्राम अहिड़े क़िस्म जा थींदा रहंदा आहिनि? मां हिन स्कूल में नई आई आहियां, हे मुंहिंजो पहिरियों प्रोग्राम आहे। अस्सलाम वालेकुम मैडम। वालेकुम सलाम। तारुफ करायो पुट तव्हां। माय नेम इज प्रेम बालानी फ्रॉम क्लास 9th। अच्छा तुम कहिड़ो तव्हां मॉडल ठाहियो आहे अॼु? केमिस्ट्री जो ठाहियो आहे इलेक्ट्रोलाइसिस। व्हाट इज डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रोलाइसिस? Electrolysis, it is electro mean electricity and lysis mean breakdown of compounds. That's it. अच्छा अॼु ही जेके प्रोग्राम ज़बरदस्त प्रोग्राम मुनक़िद कयो विया तव्हांजे बेनज़ीर पब्लिक स्कूल में, ही फर्स्ट टाइम आहे या अॻ में बि अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम थींदा रहंदा आहिनि? सर थींदा रहंदा आहिनि हिते। थींदा रहंदा जी। अरेंजमेंट कीअं पई लॻे तव्हांखे? सर ज़बरदस्त। अॼु जे एग्ज़िबिशन जे बारे में मां चवणु चाहींदुमि त तमामु उन्हनि स्कूलनि खे भलीकार कयूं था जेके असांजे प्रोजेक्ट खे ॾिसणा आहिनि, असां क्वेश्चन करणा आहिनि ऐं उन्हनि खे असां उन्हनि खे एतिरे उन्हनि खे इहो चवणु चाहियूं था त अचो असां क्वेश्चन कयो ऐं असां जेको कुझु बि कयो आहे उहो तव्हां लाइ कयो आहे। अच्छा जेके ॿार आया आहिनि मुख़्तलिफ़ स्कूलनि खां या टीचर्स आया आहिनि, उन्हनि तव्हांजी हौसला अफ़ज़ाई हिमत अफ़ज़ाई कई? हा यस उहे। जी पुट, हिकु तरफ़ तव्हांजे बेनज़ीर पब्लिक स्कूल में मुख़्तलिफ़ क़िस्म जा मॉडल्स स्टूडेंट्स ठाहिया आहिनि, ॿिए तरफ़ तव्हां इहो मेडिकल कैंप लॻाए ॿारनि जी रत चकास पिया कयो, छा कारण आहे? कहिड़ो तव्हां हिकिड़ो लॉजिक रखी करे हीउ प्रोग्राम कयो? सर ही हिकु त ॿारनि खे पंहिंजो ग्रुप ख़बर न हुई ऐं असल में इहा इन्फॉर्मेशन बि ॾियणी हुई त ग्रुप सिस्टम कीअं हूंदो आहे या छा जे लाइ, ऐं ॿारनि खे जीअं पंहिंजी ख़बर बि पए त जेकर कॾहिं कुझु थी पए थो अहिड़ो अलाह केरु करे त उन्हनि खे पंहिंजो ब्लड ग्रुप। अस्सलाम वालेकुम मैडम।
वालेकुम अस्सलाम। अॼु के प्रोग्राम खे कीअं पिया ॾिसो मैडम? तमामु सुठो प्रोग्राम आहे ऐं नंढा नंढा ॿारनि पार्टिसिपेट कयो आहे ऐं ख़ासि तौर ते हुननि जेके साइंसी मॉडल्स ठाहिया आहिनि तमामु घणो मां हुन में इम्प्रेस थी आहियां। वॾी महिनत कई आहे ॿारनि। इन मां इहो ज़ाहिर थिए थो त रुॻो वॾनि शहरनि में टैलेंट कोन्हे, बल्कि असांजा नंढा नंढा शहर जेके आहिनि उन्हनि में तमामु घणो टैलेंट आहे। पर अफ़सोस जी ॻाल्हि मूंखे इहा हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे त मां कॉलेज जी प्रिंसिपल आहियां हिते नई जेका तव्हांजी आहे डिग्री कॉलेज, उते गवर्नमेंट डिग्री कॉलेज उते छोकिरियूं एतिरियूं पढ़णु नथियूं अचनि, त इहो हिकिड़ो अफ़सोसनाक आहे। मैडम इन जे बारे में कुझु अर्सो अॻु मां तव्हां सां ॻाल्हायो हुयो, कॉल करे तव्हां खां पुछा कयो। हाणे असां जेको सिंगल सेक्शन स्कूल आहे उन्हनि में जॾहिं हिकिड़ी फस्ट इंटर जा तालिब इल्म छोकिरियूं पढ़नि थियूं, नियाणियूं पढ़नि थियूं, उहे तव्हां रिफर छो नथा करो? उन्हनि कयूं आहिनि न सिंगल सेक्शन जो कुझु आहिनि ॿार असां वटि, पर ॿी मूंखे सम्झ में नथी अचे। हालांकि असां वटि बहितरीनु प्रोफेसर्स आहिनि पढ़ाइण वारा, बाक़ाइदा हाणे त लाइब्रेरी बि क़ाइमु थी वई आहे, लेबॉरेटरीज़ असां अची मेंटेन कयूं, लॉन मेंटेन कयूं, अंदरि ॿाहिरि कयूं था हाणे। ऐं उन खां अलावा मेन गेट कॉलेज खे न हुयो, हाणे उहो असां मेन गेट बि हणाए छॾियोसीं अंदरि। जेके पंहिंजे नियाणियुनि खे तव्हांजे स्कूल नथा मोकिलियो उन्हनि खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो? उन्हनि जे लाइ इहो ई त तव्हां पंहिंजे ॿारनि जी रुॻो एडमिशन वठी उन्हनि खे घरनि में न विहारियो, बल्कि कॉलेज में उन्हनि खे मोकिलियो। उनजे करे तव्हां शायदि वालदेन नथा मोकिलनि त छोकिरियुनि जे करे त इहे छोकिरियूं आहिनि, इहो जेंडर डिस्क्रिमिनेशन आहे। ऐं तव्हां जेतिरो छोकिरियुनि जी तालीम ते ध्यानु ॾियो था उहो छोकिरियुनि जी तालीम ते बि ध्यानु ॾियो, न त तव्हां उनजे मां सम्झां थी त ॾोही वालदेन ई आहिनि। छोकिरनि खे त मोकिलीनि था, कर्ज़ पखा खणी बि उन्हनि खे पढ़ाइनि था, छोकिरियुनि खे पढ़ाइनि ई कोन था। इहा बारे में छा चवणु चाहींदो तव्हां? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ही इदारो बेनज़ीर पब्लिक हाई स्कूल रतोदरो अमीर रुकिया ख़ानम सूमरो जो इदारो आहे। संदसि वॾो फर्ज़ंद राजा नुसरत हुसैन सूमरो जेको हिन वक़्तु अमेरिका में सेटल्ड आहे, इदारो हुनजो आहे। अल्हम्दुलिल्लाह अमीर रुकिया ख़ानम सूमरो साहिबा जेका शुरूआति नियाणियुनि जी तालीम जी कई, हितां शुरूआति कई हुई। ऐं हीउ जेको इफ़्ताह जेको आहे बेनज़ीर पब्लिक हाई स्कूल रतोदरो जो कयो हो, उहो बेगम नुसरत भुट्टो साहिबा जन कयो हो, जंहिंजो नालो पाण बेनज़ीर पब्लिक हाई स्कूल रतोदरो रखी आहे। हिन वक़्तु असां अमीर रुकिया ख़ानम सूमरे जे नाले सां कंप्यूटर लैब जेको आहे स्टार्ट कया। हीअ मॉडलिक्स जेके आहिनि तयारु कया आहिनि असां ॿारनि जी महिनत ऐं उस्तादनि जी महिनत सां कया आहिनि। असांजो इहो पंहिंजो पूरो जेको आहे वचन आहे इंशाअल्लाह त रतेदरे में अहिड़ा असां साइंसी मॉडल्स ॿार असां तयारु कंदासीं त जीअं असांजा ॿार ॿाहिरि पढ़णु वञनि था उन्हनि खे का कंहिं क़िस्म जी तकलीफ़ न अचे। बेनज़ीर पब्लिक हाई स्कूल जे तरफ़ां नंढनि ॿारनि वॾी महिनत सां फेस्टिवल मुक़ररु कयो आहे। असांजो रीजनल मॉनिटरिंग ऑफिसर अब्दुर्रहमान खोड़ो साहब ऐं शाहिद हुसैन गांगुर असांजे तालका रतेदरे ऑल प्राइवेट स्कूल्स मैनेजमेंट एसोसिएशन जो जनरल सेक्रेटरी ऐं सभु असां हिते ॾाढो लुत्फ़ अंदोज़ थिया आहियूं। ॿारनि वॾी महिनत कई आहे। इहा सॼो क्रेडिट जेको आहे साईं अनवर साहिबु ॾे थो वञे, छो त उन्हनि जे संभालण सां बेनज़ीर स्कूल में हिकिड़ी वॾी नई काविश आई आहे। नंढनि ॿारनि जो एॾो जोश ॾिसी ॾाढी दिलि ख़ुशि थी आहे। And I am principal of Benazir Public High School, and I am very glad to see all of the students to recognize their talent by the science exhibitions. And inshallah I am tried ahead that I will be organizing the more and more programs like this. Thank you so much.